हेलो दोस्तों, मैं शीलू रामचंदानी तन्हा आपके सामने एक आज़ाद नज़्म पेश कर रही हूँ जिसका उन्वान है तस्वीर। मुंहिंजे कमरे में हिक तस्वीर टंगियल आहे। मुंहिंजे कमरे में हिक तस्वीर टंगियल आहे जंहिंमें हिक माण्हू मथां ऊचाईअ तां हेठि जंहिंमें हिक माण्हू मथां ऊचाईअ तां हेठि सागर में टिपो ॾेई रहियो आहे। उन जे हेठां कुझु ईअं लिखियलु हो, तूं भले हिकु भेरो जी। उन जे हेठां, हुन तस्वीर जे हेठां कुझु ईअं लिखियलु हो, तूं भले हिकु भेरो जी पर सही जी सघीं त काफ़ी आहे। तूं भले हिकु भेरो जी पर सही जी सघीं त काफ़ी आहे। मूं हज़ारे भेरा उन अखरनि खे रूम में ईंदे वेंदे पढ़ियो हो। मूं हज़ारे भेरा उन अखरनि खे रूम में ईंदे वेंदे पढ़ियो हो, पर कई बार सोचुमि हिन सही जो माने छा आहे। मूं हज़ारे भेरा कमरे में रूम में ईंदे वेंदे पढ़ियो हो, पर कई बार सोचुमि हिन सही जो माने छा आहे। सभु को चवे थो मां सही आहियां, मां सही आहियां, मां सही आहियां, कंहिंजी मञा। सभु को चवे थो मां सही आहियां, मां सही आहियां, कंहिंजी मञा। ऐं पिण हिन तस्वीर जो मतिलबु छा हो, ऐं पिण हुन तस्वीर जो मतिलबु छा हो। मुंहिंजे कमरे में हिकु तस्वीर टंगियल आहे जंहिंमें हिकु माण्हू मथां ऊचाईअ तां हेठि सागर में टिपो ॾेई रहियो आहे। धन्यवाद।